अल्लाहु अल्लाहु अल्लाह। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज तव्हांखे माशाअल्लाह सिंध जी बेहतरीन हस्ती सां मिलाईंदासीं जंहिंजो नालो आहे हाजी गुलाम मुस्तफ़ा। माशाअल्लाह तमामु बेहतरीन नात ख़्वान ऐं मालूदी आहिनि, ग़रीब ऐं सादे वेस में आहिनि। सादगी साईंनि खे तमामु पसंदि आहे, जीअं त महबूब करीम खे बि सादगी तमामु घणी पसंदि हुई ऐं माशाअल्लाह सो एतिरा बेहतरीन नात ख़्वान ऐं मालूदी हुजण जे करे बि अॼु ताईं कंहिं हिननि जी सार संभाल न लथी, ना ई कंहिं हिननि जी पुछा कई, ना ई गाछा। माशाअल्लाह अॼु तमामु बेहतरीन हस्ती सां तव्हांखे मिलाईंदासीं, इंशाअल्लाह तव्हांखे मुतारिफ़ कराईंदासीं। गंजीनाए रहमत है आका, हादी है तमामी उम्मत के और रहनुमा है शरीयत के। अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां पुॼी चुका आहियूं साईं गुलाम मुस्तफ़ा वटि। हाणे इंशाअल्लाह हिन खां कुझु सवाल कंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम। साईं हींअर हिन वक़्तु तव्हांजी उमिरि घणी आहे? उमिरि तक़रीबन 51 साल। तव्हांजी पैदाइश किथे थी हुई? पैदाइश हिते जी आहे, हाजी मांझी खान लिगारी। अच्छा, हाजी मांझी खान लिगारी। ऐं तव्हांखे नात ख़्वानी जो कॾहिं खां शौक़ु थियो, कॾहिं खां इहो शौक़ु थियो जो माशाअल्लाह तव्हां महबूब करीम जूं नातूं पढ़ंदा अचो पिया अञा ताईं बि तव्हांजा साथी बि? इहो किथां खां तव्हांखे शौक़ु पैदा थियो ऐं किथे किथे तव्हां वेंदा आहियो? सुभान अल्लाह, माशाअल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। अदा इहो असांखे तक़रीबन नंढे हूंदे खां बि शौक़ु हो ऐं अल्हम्दुलिल्लाह माइट बि इहो जेको सो इन फ़न सां वाबस्ता हुआ। मुंहिंजो वालिद साहिबु हो, उहो बि जेको सो इन फ़न सां वाबस्ता हो ऐं उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते थी असां बि जेको सो साॻी कसियो। सुभान अल्लाह, माशाअल्लाह, नात ख़्वानी वारो। जी, न त हिन उमिरि में त माण्हू केॾा वञण लाइ केॾा। माशाअल्लाह तव्हां महबूब जी सना में आहियो। ऐं तव्हांजो उस्ताद कहिड़ो हुयो? उस्ताद मुंहिंजो भाउ बि आहे मुंहिंजो, ऐं मुंहिंजो हींअर उस्ताद आहे ज़हूर फ़क़ीर जिसकानी। मुंहिंजो मासात बि आहे उस्ताद बि आहे। माना उस्ताद ई तव्हां उनखां शुरू कई, उनखां वठी नात ख़्वानी जो सिलसिलो उतां ई शुरू थियो, तव्हांजे गॾु पढ़ंदा आहियो। ऐं तव्हांखे हिन मंज़िल ते नात ख़्वानी में पुॼाइण में वधि खां वधि वॾो माना वॾी महिनत कंहिंजी आहे? महिनत इन जी आहे उस्ताद ज़हूर। माशाअल्लाह तमामु बहितरीन लाजवाब प्रोग्राम में तव्हां नात ख़्वानी करो था जॻह जॻह ते। अल्लाह जे फज़ल सां, अल्लाह जी महिरबानी आहे इहा। ऐं तव्हांजो कारोबार कहिड़ो आहे? कारोबार मज़दूरी कंदा आहियूं, हर पोइ मज़दूरी। न जॾहिं खां वठी तव्हां मालूद या नात ख़्वानी शुरू कई आहे, तव्हांखे कंहिं चैनल वग़ैरह घुरायो आहे या का वीडियो वग़ैरह? न कुझु। तव्हां एॾा मशहूरु नात ख़्वान हुजण बावजूदु पोइ केरु कोन घुरायो? न, असां पंहिंजे दावतनि ते वेंदा आहियूं ऐं दरगाहनि ते बि वेंदा आहियूं ऐं जेको प्रोग्राम थींदो आहे उन में काई रिकॉर्डिंग या किथे असांखे हरूभरू उन चैनल वारनि कोन घुरायो। ईअं जेका आम ख़ासि मक़सदु किथे दावत हुजे वग़ैरह एॾा? जी। ऐं साईं असांजो जेको प्रोग्राम रखियो आहे, मतिलबु जेके नात ख़्वान आहिनि उनजो माना उन्हनि जो हाल अॻियां ॾेखारण इहो प्रोग्राम तव्हांखे कीअं थो लॻे? फर्स्ट क्लास। सही आहे। ऐं साईं ॿियो तव्हां खां सुवालु इहो आहे, तव्हांखे वधि खां वधि तव्हांजी पसंदीदा शाइर कहिड़ा कहिड़ा? माशाअल्लाह शाइर सभई सुठा आहिनि। गुलाम नबी, हाजी गुलाम नबी मैसर। गुलाम नबी मैसर जे का तव्हांखे नाज़ शरीफ़ यादि हुजे उनजा बोल? सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। लजपाल खे लखन
में सौ मैल ते सुञाणा सुभान अल्लाह। लखे लखन में सौ मैल ते सुञाणा उॾंदो वतन हज़ारे मट जाम जो न जाना लजपाल खे लखन में सुभान अल्लाह माशाअल्लाह थींदी न भुल थिया हर हर चवात हिया थींदी न भुल थिया हर हर चवात हिया दंग छो वरी न ईंदा अहिड़ा दुनिया में सुभान दाना अल्लाह। लजपाल खे लखन में सब मैल ते सुञाणा लजपाल खे लखन में सब मैल ते सुञाणा उॾंदा वतन हज़ारे मट जाम जो न जाणा लजपाल खे लखन में यूसुफ ॾिठो ज़ुलेखा मन में लॻी वियो मेखा यूसुफ ॾिठो ज़ुलेखा मन में लॻी वियो मेखा अहिड़ा किरोड़ यूसुफ बिन मुल आहिनि विकाम लजपाल खे लखन में सब मैल ते सुञाणा लजपाल खे लखन में मुंहिंजो पीरीब मारियो पंहिंजा पीरीब आणियो मुंहिंजो पीरीब मारियो पंहिंजा पीरीब आणियो फ़ैसिलो अवां ते सोचे कजो सियाणा लजपाल खे लखन में सब मैल ते सुञाणा लजपाल खे लखन में ग़रीबा कोई भी खुश नसीबा कुल में नबी ग़रीबा कोई भी खुश नसीबा इन घोट तां पिरी ॿिया घोरिया नवाब राणा लजपाल खे लखन में। जी दोस्तों असांजो प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो उमेद आहे त ठीकु लॻो हूंदो। जी दोस्तों बरसात जे करे प्रोग्राम खे मुख़्तसर कयोसीं बरसाति ओचितो अची वई थोरो पंध जो बि हिसाबु हुयो सो मुख़्तसर कयोसीं इंशाअल्लाह तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। ॿिए प्रोग्राम जे लाइ ॾींदा पंहिंजे मेज़बान अली मोहम्मद खोसे खे इजाज़त। अल्लाह निगहबान।